भगत साहब साईं कंवरराम साहब जॾहिं ॿार अवस्था में थोड़ो ॻाइण सिखिया त उनखे सिखण जे लाइ भाई हासो हूंदो सूरदास, पोइ ॻाइण में ॻाइण में ॾाढो होशियार हूंदो पर करणो में ॾाढो हूंदो। जोशी लोग करणाया पोइ उनजी पंहिंजी जॻह ते हूंदी। जॾहिं भगत साहब खे सेखारींदो तो कॾहिं चवंदो हीअं आवाज़ कढ, तो अगरि ॿिया बि शागिर्द हूंदा अगरि आवाज़ न निकिरंदो हूंदो सफ़ा सूरदास, पर जोशी लो एॾो हूंदो जो ओॾी महिल भगत साहब खे कंहिंखे खणी करे माना उबतो खणी करे खूह हूंदो ॿाहिरों, खूह में ॼंग को वठी लटकाए करे बीहंदो उबतो करे भई आवाज़ सही कढ न त खूह में सटींदो मैं, सो बि खूह में लटकाए करे बीहंदो जेसि ताईं तुंहिंजो आवाज़ सिधो न थींदो। हाणे सिधी सी ॻाल्हि माण्हू भउ खां खूह ते मंदो ॼंग को कोई झली खड़ो रहे, छा हालत हूंदी उन वक़्तु ॿार जी, सख़्तु क़िस्म जो हूंदो ॾाढो। पर पंहिंजी ॻाल्हि खां पंहिंजे ॻाल्हि मूंखे ज़िमेवारी आहे, मूंखे तव्हांजा वॾा सिखाइण लाइ ॾेई विया आहिनि, न सिखंदो की मुंहिंजी ज़िमेवारी में खलल आहे, इन करे पूरो करे पोइ तव्हांखे मोकिलींदो। त जॾहिं एतिरो उहो सख़्तु हूंदो भई जॾहिं मक़सदु हिन जी शुरूआती ॻाल्हि हुई भई भगत साहब खे सेखारियो, जॾहिं हुनजो अंत समो थिए पियो जंहिं महिल गुज़ारे वञे टाइम थियुसि पोइ घोटकी दरबार में रहियो पियो उन वक़्तु, पोइ उन वक़्तु भगत साहब खे न्यापो मोकिले चए भगत साहब खे चओ त भई हासो यादि कंदो पिया, तो भगत साहब उते वियो चए छा आहे सॼी उमिरि जेका आहे मां ॻाइण वॼाइण में गुज़ारी, घर बार त मूंखे हुई कोन सूरदास धाम टिकाणे में छॾे विया वॾा जेके हुया, इन करे उते रहंदो। पोइ हिकिड़े ॾींहुं शहंशाह सतगुरु साईं सतरामदास साहिब जन आया, सो मूंखे चवनि भई असां तूं हाणे ॻाइणो वॼाईंदो आहे चङो, इन करे थोरी शेवा बि कई कर, तंहिंजे करे जेको मिलई तोखे पतो हूंदो आहे त केरु कीअं आहे, पोइ जेको तोखे मिले वरी उहो ग़रीबनि में कंहिं में तूं पंहिंजे हिसाब सां उहा शेवा बि कई कर, हलंदो बि कर, तंहिंजे करे उहा मां पंहिंजी ईमानदारी सां कंदो आहियां। ॻाइण वॼाइण हाणे वक़्तु पूरो थियो, सॼो मां ईमानदारी सां हलियूं पंहिंजे जीवन में जीअं सचो साईं चयो हूंदो अमल कयूं, इन करे मूंखे कोई स्वर्ग जी परवाह कोन्हे, उहो त मुंहिंजे लाइ खुलियल आहे। इन करे हाणे मुंहिंजो टाइम पूरो थियो, सोचियो मां ईमानदार सां पंहिंजो कमु कयो आहे, वक़्तु पूरो आहे, सो हाणे मौत मथो खड़ो आहे, सो इन करे हाणे तोखे घुरायो तूं बि अची वियो आहे, सो ओॾी महिल छोकिरे खे सॾु कई चढ़ियो पाणी जी बाल्टी भरे आहे, मौसम हुई थोड़ी थधि जी, तो पानी की बाल्टी भरे आयो, चलो तो जीअं खे पानी में हथ विझी ॾिठे उनजा छोरा ॾिसंदो न जो मूंखे साड़ी दे छा, एॾो थधो पाणी थरी न कोन, थोरो गरम पाणी मिलाए चयुसि जीअं सनानु जहिड़ो थिए, वरी उहो गरम पाणी खणी आयो, चए भले मूंखे साड़े रखंदो एॾो गरम ॾो मिलाए पूरो कर जीअं सही थिए, तो पानी मिलाए बाल्टी पानी ठेवाए ॿिए खे चए वञ कफ़न ऐं सामान खणी आ, उहो खणी आयो। हाणे छा आहे त मरण मुंहिंजो तयारु आहे, बाक़ी जेकॾहिं हाणे मां इहो मरंदुमि त सिधो मूंखे साईं जन चयो मां स्वर्ग में वेंदुमि भॼो, मूंखे कोई रोकींदो न, पर तोते उन सचे साईं जी रहमत आहे, तूं सिर्फ़ु भगत न जीअं मां भगत आहियां, मां छड़ो भगत आहियां, पर तोखे सचे साईं पंहिंजी गोद में वठी करे रहमत करे तोखे भगत सां गॾु संत बनाए छॾियो आहे। इन करे तूं हाणे वे, मां पंहिंजो सिर तुंहिंजी गोद में रखी करे सुम्हां त तुझी गोद में सुम्हूं तो सचे साईं जी रहमत, सचे साईं जी गोद में सुम्हूं, स्वर्ग जा द्वार मुंहिंजे लाइ खुलियल आहिनि,
पर जॾहिं सचे साईं जी गोद में सुम्हंदुमि त पोइ मुंहिंजे लाइ वही कुते जा द्वार खुलियल हूंदा, जनम मरण जे चकर खां मां छुटी वेंदुमि, वरी मूंखे तयारु